आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो चौथों। सुर्गवासी सच्चानंद फेरूमल। 1903 ईस्वी धारे श्री सच्चानंद उन वक़्तु साहित्य जे हालाणी ॻोठ जे सिंधी स्कूल में मीरा शाह वटि पढ़ंदो हो। उन ज़माने में मीरा शाह वटि हिकु महिमान अची रहंदो हो। हू वटिसि पियो ईंदो हो। सच्चानंद खे 1857 जे बलवे में अंग्रेज़नि जे कयल अत्याचारनि जूं ॻाल्हियूं विस्तार सां वक़्त ब वक़्तु पियो ॿुधाईंदो हो। उन्हनि जो श्री सच्चानंद जे कचड़ीअ दिलि ते गहरो असरु थींदो वियो। उन जो नतीजो इहो थियो जो हू आज़ादीअ जी लड़ाईअ जो पको ऐं पुख़्तो सैनिक थी पियो। बंगाल जे विरहाङे जो असरु। 1905 ईस्वीअ में अंग्रेज़नि लॉर्ड कर्ज़न जे सिफ़ारिश ते हिंदू मुसलमाननि में वेछे वधाइण जे ख़्याल खां बंगाल जो विरहाङो कराइणु चाहियो, लेकिन जनता उन जो पूरो मुक़ाबिलो कयो। उहो आंदोलन कामयाबु वियो ऐं विरहाङो रोकिजियो वियो। जनता जो साहस वधियो। श्री सच्चानंद खे उर्दू अख़बारनि ज़रिए अहिड़ो समूरो हाल अहिवाल पियो मिलंदो हो। इन करे हुन जे दिलि में आज़ादीअ लाइ तड़फ़ वेई वधंदी। तड़फ़ वधी प्रबल इच्छा थी। उन्हीअ हुनखे सुख सुम्हणु न ॾिनो। उन ज़माने जे नौकरशाहीअ जी झलक। 1907 ईस्वीअ में श्री सच्चानंद कराची ज़िले जे शाहबंदर तइलके में मुख़्तियारकार जे ऑफिस में जुडिशल मुंशी हो। उन ज़माने में चूहड़ जमाली जे मंज़िल ते संदसि शाहबंदर जे वीजन जो सिंधी फर्स्ट क्लास मजिस्ट्रेट ऐं मुख़्तियारकार उते जे वॾे दीवान मेठाराम अजीत सिंह जे जाइ ते अची लथो। श्री सच्चानंद वारा बि उते ई लथल हुआ। राति जो हुन कामोरनि लाइ राग जो प्रबंध कयो। उन महफ़िल में हुन ॿियनि ज़मींदारनि खे बि नोतो ॾिनो जो इतिफ़ाक़ सां तइलके जा कामोरा वटिन अची महिमान थिया हुआ। चांडोकी राति हुई। राग जी महफ़िल लॻी वई। हिकु सैयद नौजवान राग ॻाए रहियो हो। उनखे दीवान मेठाराम चयो त यार, हूअ सिंधीअ में करीमा त ॻाए ॿुधाए। जुवान खे हिमत त न पे थी, पर दीवान जे ज़ोर भरण ते हुन उहा ॻाती। जुवान उहो राग ॻाए जीअं पूरो कयो तीअं मुख़्तियारकार चिड़ में ॻाढ़ो लाल थी वियो। मेज़मान दीवान मेठाराम खे ॾाढो ॾुख थियो। हिरास में जुवान त यकदमि रफू चकर थी वियो। इन शइर जी श्री सच्चानंद जे दिलि ते असरु थियो। श्री सच्चानंद मिड़ई 3 साल बेदिली नौकरी कई। हिकु दफ़े कंहिं आफ़ीसर संदसि रोकड़ जी तयारु कंदे ॾिठो त ॾबूअ याने टके जे बदिरां 2 पैसा पिया हुआ। रोकड़ जी खोट त कान थी, पर त बि खांउसि समुझाणी घुरी वई। हुन सबबु लिखी ॾिनो। समुझाणी घुरण जी ॻाल्हि श्री सच्चानंद जे दिलि खे चोट पहुचाई ऐं हुन यकदमि इस्तीफ़ा ॾियारे मोकिली। पर संदसि बाला अमलदारनि खेसि मना कई जो हू कम जो चुस्त हो ऐं बिना ईमानदार कामोरो हो। ख़ुदि शाहबंदर जे नाइब कलेक्टर श्री कैंडरले लिखी मोकिलियो त ॾिनल समुझाणी बिल्कुलु ठीकु आहे ऐं इस्तीफ़ा वापसि वरिती वञे। सभिनी जे ज़ोर भरण ते इस्तीफ़ा वापसि त वरिताई, पर हुन जी नौकरीअ में दिलि ई न पे लॻी। होॾां 1908 ईस्वीअ जे विच धारे बंगाल में किन अंग्रेज़नि जा बम गोलनि सां खून कया विया, जंहिं करे किन नौजवाननि सां बि जिन्सी बैल बहाया विया। खुदीराम बोस हिकु होणहार नौजवान खे नवंबर 1908 ईस्वीअ में फांसीअ ते लटकायो वियो। हुन जो मिसाल श्री सच्चानंद ऐं प्रोफेसर नारायण दास मलकाणीअ जहिड़नि खे जुवानीअ में उत्साहित कंदो रहियो। 1908 ईस्वीअ में लोकमान्य तिलक खे 6 साल कारे पाणीअ जी सज़ा मिली ऐं खेसि 6 सालनि लाइ बर्मा में मांडले जेल में मोकिलियो वियो त कंडियारे, भिरिया ऐं नौशहरे में सरगसूं निकितियूं, मेड़ थिया ऐं हड़ताल थी।
कंडियारे में सरगस्त जी अॻवानी प्रोफेसर हासानंद जादूगर कई। हू उन वक़्तु 14 वरियनि जो हो ऐं विद्यार्थी हो। भिरियनि में महाराज भगवान दास हड़ताल कराई ऐं मेड़ कयो। उन बैदि अहिड़ीअ सरकार जे श्री सच्चानंद लाइ मुश्किल थी पियो ऐं हू नौकरी छॾे आयो ऐं भाव सां अची हैदराबाद सिंध में मेवे जे वापार जे कम में लॻो। उन कम सां 1911 ईस्वीअ ताईं चमन बलोचिस्तान में रहियो। पोइ अची हैदराबाद में पंहिंजे कोठीअ ते रहियो। उते रहंदे हुन जी पहिरीं घाटी लुहवचड़ महाराज लोकराम नैनाराम शर्मा सां थी, जो हिकु गर्म राजनीति कमु कंदड़ हो ऐं लोकमान्य तिलक जो शिष्य हो। हुन वरी सच्चानंद जी मुलाक़ात सुर्गवासी तोलाराम बालाड़ीअ सां कराई। ॿिन्ही जे संग में हू राजनीति मैदान में टपी पियो। उन वक़्तु प्रोफेसर जीवतराम कृपलाणी ऐं प्रोफेसर ज़हरमल मनसुखाणी, जो पोइ स्वामी गोविंदानंद जे नाले सां मशहूरु थियो, जे सहकार सां हैदराबाद में ब्रह्मचर्य आश्रम खोलियो वियो, जंहिंजो कार्य डॉक्टर चोइथराम गिदवाणीअ हलाईंदो हो। आश्रम में आज़ादीअ जा उपासक मास्तरीअ जो कमु कंदा हुआ। मशहूरु इनक़लाबी बि बदिलियल बेस में उते अची अझो वठंदा हुआ। उन आश्रम में सच्चानंद खे काफ़ी हमख़्याली दोस्त सर्वश्री विष्णु शर्मा, द्वारका प्रसाद शर्मा ऐं डॉक्टर चोइथराम जहिड़ा मिली विया। उन वक़्तु सुर्गवासी प्रोफेसर ईसरदास रायसिंघानी, जो वेझड़ में BA पास करे आयो हो ऐं क़ौमी ख़्यालनि जो माण्हू हो ऐं संदसि ॻोठाई हो, तंहिं ज़ोर भरियसि त कराचीअ कांग्रेस इजलास ते हले। संदसि दिलि त कान हुई, जो उन वक़्तु तिलक महाराज पंहिंजनि गर्म ख़्यालनि करे कांग्रेस खां जुदा थी वियो हो, पर यार खे न करे कीन सघियो। मुलाक़ीअ जे हैसियत में 1913 ईस्वीअ जे कराची कांग्रेस इजलास मां थी आया ऐं पाण सां चङो उत्साह खणी आया। इन नमूने हीउ भाङो चोथों पूरो थियो। हिकु सुवालु: छा इन खां पहिरीं अव्हांखे आज़ादीअ जी लड़ाईअ में सिंधियुनि कीअं बहिरो वरितो, उन्हनि छा छा कम कया, अव्हांखे ख़बर हुई? छा इन्हनि जा नाला बि अव्हांखे ख़बर हुआ या आहिनि? महिरबानी करे ॿुधाईंदा।